हालानी भरिसां ॻोठ मुरीद मकई राज पर बुनियादी सहूलतुनि खां महरूम ॻोठाणनि पारां सख़्तु एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी मोहम्मद रमज़ान मकई राजपुर कई, जंहिं में वॾे अंग में ॻोठाणनि शिरकत करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते मोहम्मद रमज़ान मकई राजपुर ऐं ॿियनि ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदनि ॻोठ 100 सालनि खां वधीक क़दीमी आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अॼु जी जदीद दौर में बि असांजी क़दीमी ॻोठ बुनियादी सहूलतुनि खां मुकमल तौर ते महरूम आहे। हुजे त ॻोठ में न पका रस्ता मौजूदु आहिनि, न साफ़ पीअण जे पाणी जी सहूलत, न निकाल जो मुनासिब निज़ाम आहे, जे त सिहत ऐं तालीम जी सहूलतूं पिणु न हुजण बराबरि आहिनि। हुन वधीक चयो त चूंड दौरान नुमाइंदा वॾा वॾा वाइदा कनि था, पर कामयाब थियण खां पोइ बि इलाइक़े जा अवाम खे मुकमल तौर ते विसारे छॾीनि था। केतिरा ई भेरा लॻपियल इख़्तियारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे मसइलनि बाबति आगाह कयो वियो, पर कंहिं बि क़िस्म जो संजीदा क़दम न खंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि हुकूमत सिंध जे चूंडियल नुमाइंदनि ऐं लॻपियल इदारनि खां मुतालबो कयो त असांजी क़दीमी ॻोठ मुरीद मकई राजपुर जे रहवासियुनि खे फ़ौरी तौर ते बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।